ये प्रेम न जी करे शर्मा सा भजन हर की टंकार ठार हो न की लालच आए न को नाम नाम तुझे कटाए न को भाई पटक सा भक्तन वांगे भाई पानी तीनगा वकी से मिले दाले पाई तो पानी धर्मे सां तिना प्रेम भक्ति आते हो एक गुरुनान सा सारी गुरुगन सा में आए वरन कया कल युग में वाह प्रेम भक्ति से जाए वो समो कोने उए असर उई कोने देखी असां लोग या कथाऊं करूं बस पति प्रेम सा दरबार में संत मूर्ति का सतुजता कोई 5 मिनट का देखो कोई सके प्रेम था हुआ पुकार कर आग्रह कर अरदास कर बेनती करना जो सुमन का बदन जो मेरो पास गुरु नानक साहब के वो जो माल तफसीरी चले तो जैसो नानक या तू सब्जी कहीं थी ते बाबा या तकनी लोकल में मुझे सब्जी जो काले में थी लोकल मुझे तो तू पाकर जैसे तो अपनी मुटर साथ में लोकल ही खबर हो गई थी तो तू आम तो सदली इतने न के मन के अकुल ये तो कानून का देश आए तेरे जो जान रहा है किसी मुक्ति करे चरण ते गिरी कोई तो जो
जगन्नाथ में जाने चौथो धाम देखी जाए पूरे पंडित तमा मूर्ति सिंगारे विराजमान कयूं आरती कई थे साधु साहब पहुंचा असांजा समझ आई विया साधु वासवान प्रोफेसर जयलाल पटेल दीपो सती रहे उनकी वही मिशन हले थी हाणे भारत में जाने कई विदा अस्पताल की मुसाफ़िर करण डोनेशन सुविधाओं मिलनि था ये परोपकार भरती चंद साहिब जेके असांजे हथों दया करे जीवन की जाॻाइनि था उन्हनि जे गले ते मां जशन लाल आहे तमामु सुठी उनकी परोपकारी दी आहे तो साधु साहब के वरी पहुचाए तंहिं महिल मंदर वारो आग सेकाए तंहिं महिल जो साईं पुत्र एतिरो प्रेमा चूड़ी को लाए थे को सोने जी मुंडी को 100 जा नोट के रुपया चांदी जा साधु साहब जे हथों अची करे चवे थो त रुपयो घटि हो त मां उहा शइ विझमि जेका की आई कान ॾिसे थो त चांदी जूं कयूं आहिनि सोन पिया आहिनि रुपया पिया आहिनि सोन जा नोट आहिनि वारी कान्हे पैसो कढी कंहिंखे महात्मा में विझे थो आई कावड़ साईं गुज़ारे खणी मारे आया हुते यात्रा कर उते लिखे थो त जंहिं मंदर में अहिड़ा क्रोधी पंडित हूंदा उन्हनि जो ॿियनि जीवन जो कल्याण कीअं कंदा झूठे बैग बार दुनिया अंदर फैल 8 तीरथ जे न आहे उतरे न महल जिन पट अंदर मार पुतर से भले संसार लेव लगा रब से थी देखने की चाह हर बार बार पूरी प्रावे मगर जो अंदर जो कोमल आहे मालिक जे नाम के पासे को मन दबल आहे चवंदा जंहिंखे ॿाहिरि नंबर की ॿाहिरि जे करे कोई भी प्रपंच कोन्हे चवंदा दिलि सां मालिक जे चरण में मन खे पहुतो मालिक हर ॻाल्हि लाइ जिते किथे मौजूद आहे हर जॻह ते जो मसीह खाली न कोई तो बिना अॼु तफ़सीली चरण ते किरी पवे थो चए थो साईं हाणे मूंखे ॻाल्हि दया कर माफ़ी ॾे एतिरो प्यारा लोकनि खे ठॻण मूं छा लोकनि खे ठॻण माना पाण खे ठॻण अरे तूं पाण तॾहिं तरंदे जे तूं पंहिंजे मन खे सम्झा लोक जे कंहिं तुंहिंजा गुलाम उते गुरु नानक साहिब चरण ते किरी पिया गुरु नानक साहिब चवण जी पहुतो बाबा संतोष पई तुंहिंजी खणो ओड़ी महिल उठा पर बसंतरी हर पूरो मिलनि था गुरु नानक साहिब कई गुरु साहिब गुरु नानक साहिब सुंदर शिक्षा ॾियनि था मां भरी मन सां तूं भजन कर चओसी देखा देखी में कुछ न पाण करते ॾियण की तारीफ़ जंहिंजो नाम जी कमाई कई महल पुछन वो पाण करी आहे वो जेकी हुनजे दान में आहे बेरो पार थियो चओसी बाबा हरदन साहिब जी दात कंदड़ साईं कोड़ी हिकिड़ो अची करे गाड़ी करे तो दुआ करे तो चए तो साईं दया कर खुद संतान थे चओसी बाबा हरदन साहिब समादा तंजा पायो जंगल उते पुत्री वियायल आहे गुलड़ा पिया आहिनि बाबा जो गाड़ी चोरनि छत में गुलनि जे मथां करे विझ कवि जो वचन करे थो त की वॼो आहे कुर्बानी करे जंहिं मां छाकाणि त उहे जेके महापुरुष आहिनि सभ में माल नाम जो फुल्को खणी वरितो त उहो वरी पचारा वारी काव जे पैसा ते छा पियो कटोरी पर कीअं जी खणी करे कॾहिं करे चओसी महाराज मुखी न खाओ महाराज मुखी न खाओ मालिक ॾिसनि था सभ सां भलो ई कंदा रहनि था चओसी वरी चओसी कोई जे हुकुम कयो था उहो गाली जो खणी पुत्री मथो वञो ताईं बराबर सत विद्यास कुझु संतान जी तकलीफ़ थी आहे जो गुरू वधिया कुदरत मार कई सभी जे मां
संतन छॾियो आहे तो मुस्लमान अची पियो लॻाइनि त मुस्लमान असां पूरींदासीं माण्हू तयार आहे हली रहिया आहे डोरी जो खणनि डोरी खाली छरो कफन ॾिसंदा त जेका बाबा हरमंदिर साईं समाधि थियल आहे समाधि इंशाअल्लाह उनजी मथी समाधि ठही उन महापुरुषनि साईं कमाल करण जंहिंजे सदके उनजी रहमत सां अॼु कहिड़े समय कठिन समय में अॼु सतगुरु जी रहमत सां यादि करण वधीक उन वठंदड़ अहिड़ो महात्मा अहिड़ो मुर्खु शर्मा जहिड़ो व्यक्ति हिते पहुचनि थियूं हिननि संतनि दर्शन कमाया करे नरे चवनि था
ॻाईंदासीं त सभु जे रहमत थींदी ऐं शर्मा साहिब जो प्रोग्राम थींदो तंहिं शांतिदार ईंदसि इन खां में 2 मिंट गाई जे आवाज़ सां गुरु नानक साहिब जी ख़ुशी था अचनि सभई ॻायूं छाकाणि ज़रूरु मुस्तक़ करण वारे ते या हासिल करण वारे ते ज़रूरु मार्ग जी संत जी गुरु नानक साहिब जी ज़रूरु महिर थींदी